लाड़काणे खां रिपोर्ट करे रहियो आहे हैदर अली सुर्यो। नवदेरो कुछ ॾींहं अॻु पहिरियां नवदेरो लॻ ॻोठ भरचून जो रहवासी क़त्ल थियल रबनवाज़ जखरो जी घरवारी ते लॻल इल्ज़ाम जो मौक़िफ़ संदसि जी घरवारी आसिया पंहिंजो वीडियो बयान जारी कंदे चयो आहे त मुंहिंजी शादी 2022 में मक़तूल रब ॾिने चखरे सां थी हुई। कुझु सालनि खां वठी मुंहिंजे मरहूम मुड़ुस खे उन जा वेगारा भाइर इमरान चखरो, ख़लील चखरो ऐं उन्हनि जे भेणीवे दीन मोहम्मद चखरे जे ज़ुल्म ऐं तकलीफ़नि खां तंग अची मां पंहिंजे मुड़ुस सां गॾु कराचीअ में पंहिंजे भाइटनि सां रहण लॻसि। पोइ महीने जी 3 तारीख़ मुंहिंजी तबियत सही न हुजण जे करे मुंहिंजो मुड़ुसु मूंखे इलाज जे लाइ लाड़काणे में मुंहिंजे भाउ फयाज़ जे घर छॾे पाण कराची फैक्ट्रीअ ते कमाइण लाइ वापसि वियो। जो कुझु ॾींहं बाद मूंखे शाम जो फ़ोन करे ॿुधायईं त मुंहिंजे वेगन भाइरनि फ़ोन कई आहे। दीन मोहम्मद जखरो कराचीअ में आयल आहे। असां तोखे खणण अचूं था त मिल्कियतनि जा मसइला वेही हल करियूं। तंहिं करे हू मूंखे खणण अचनि था ऐं मां उन्हनि सां वञां थो। तंहिंखां पोइ सुबुह जो फेसबुक जे ज़रिए ख़बर पई त मुंहिंजे मुड़ुस खे ज़हर ॾेई ऐं तशदुद करे उन्हीअ जे वेगन भाइर दीन मोहम्मद सां मिली करे कराचीअ में क़त्ल करे छॾियो आहे ऐं ज़रियो करे मुंहिंजे मुड़ुस जे क़त्ल जो इल्ज़ाम असां ते हयो आहे। जो मूंखे मुंहिंजे मुड़ुस जो आख़िरी दीदार बि न करण ॾिनऊं। जंहिं बाद मां कराची में अची करे सेशन कोर्ट मलीर में मथियनि जवाबदारनि ख़िलाफ़ मुंहिंजे मुड़ुस खे क़त्ल करण जी पिटीशन दाख़िल कई आहे।